सर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां बिरपुर ख़ासि में सभ खां वधीक जेको गैर सियासी जेको एहतिजाज हो ऐं तव्हांजी यूनियन तरफ़ां सिंध अपराइन तरफ़ां कयो वियो उनखां पोइ जेको आहे वरी तव्हां जेको आहे कल्ह खां तव्हांजा सभु जेके इदारा जेके अवांजे अलायंस में अचनि था उहे बंदि हुआ अॼु बि बंदि आहिनि उनखां पोइ तव्हां हिकु वरी एहतिजाजी कैंप अॼु हिते क़ाइमु कई आहे इन हवाले सां तव्हां छा चवंदो अगरि तव्हांजा मुतालबा पूरा नथा थियनि अॻियां जो तव्हांजो छा लाइ साईं अर्ज़ु इहो आहे त असां पंहिंजो गुज़िश्ता 2 महीने खां मथे तक़रीबन जून खां असां DRL लाइ तयारी करणु शुरू कई। जून वियो, जुलाई वियो, अगस्त वियो, हाणे सेप्टेम्बर बि अॼु 24 तारीख़ थी वई आहे। हाणे बेहिस हुकुमरान खे भला असांजा अहिड़ा मसइला आहिनि मुतालबा आहिनि असांजा उहो ॿुधो वियो त सही को कानून को ॻाल्हि का जमहूरियत असीं त ॿुधंदा हुआसीं त जमहूरियत जेका आहे या रियासत जेका आहे या हुकूमत जेका आहे मां आहे असांखे सम्झ में न अचे बि कहिड़ी मां आहे जो हुनजी औलाद रोडनि ते वेही धिका पी खाए। सिंध जा रुगो मीरपुर ख़ासि में कोन्हे सॼी सिंध में तव्हां मीरपुर ख़ासि में साफ़ ई वञो DC ऑफिस वञो कमिश्नर ऑफिस वञो या जेका बि ऑफिस इदारो वञो स्कूल वञो DO ऑफिस डायरेक्टर ऑफिस हर इदारो बंदि पियो आहे। तॾहिं बि सिंध गवर्नमेंट अलाए छा थी चाहे सम्झ में ॻाल्हि न पई अचे। ही त आउं चवां थो असीं कंहिं ज़माने ॿुधंदासीं त नमरूद हूंदो हो फ़रून हूंदो हो पंहिंजे आवाम सां हेॾो ज़ुल्म कंदा हुआ। हाणे जमहूरियत सिंध जे माण्हुनि खां ख़ासि करे पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जी जमायत आहे। वोट वठी सिंध जा माण्हू ई चूंडींदा ॿिया सूबा त हिनखे रिजेक्ट करे चुका आहिनि इन लक्षणनि जे करे। उन्हनि सूबे जे आवाम जे वोट ॾेई तव्हांखे अॼु वज़ीर अला ठाहियो आहे। अॼु बिलावल साहिबु तुंहिंजी पार्टी हेॾी सारी मथे आहे सिंध जे करे आहे। हाणे सिंध जे आवाम सां सिंध जे माण्हुनि सां हेॾो ज़ुल्म लॻो पियो आहे जो असांजा हीअ जेका मुतालबात तव्हां ख़बर आहे 4 मुतालबात आहिनि त उन में तव्हांजो कमु आहे त अचो वेहो असां सां ॻाल्हाइण जा असां दर बंदि कया कोन। हेॾो सारो आवाम जो नुक़सानु थिए पियो असांजा स्कूल बंदि आहिनि ॿारनि जो नुक़सानु थिए पियो। साईं आवाम हींअर सिविल अस्पताल जी OPD बंदि पई आहे हर अस्पताल जी OPD बंदि आवाम खे तकलीफ़ असांखे अहसासु आहे। पर हाणे हेॾनि मुज़ाहिरनि खां पोइ जी तव्हां ॿुधायो त मीरपुर ख़ासि जी तारीख़ कंहिं सियासी पार्टी में 7000 माण्हू कोन गॾिया। हेॾनि मुज़ाहिरनि खां पोइ गवर्नमेंट असांखे न घुराईंदी त पोइ असीं छा करियूं। पोइ असां मजबूरनि जी तालाबंदी कई आहे जेका असांजी 27 तारीख़ ताईं आहे। उन खां पोइ 6 अक्टूबर ते सॼी सिंध जा लखे मुलाज़िम तव्हां यूनिवर्सिटियूं बंदि पियूं आहिनि तव्हांजा जेके आहिनि अस्पतालूं सभु बंदियूं कराची जूं अस्पतालूं बंदि आहिनि। हाणे सेक्रेटरी मुलाज़िमनि में हिमायत करे छॾी आहे। सिंध जे ही उस्तादनि जो मसइलो न आहे सिंध जे पहिरें ग्रेड पटे वेले खां वठी चीफ सेक्रेटरी 22 ग्रेड ताईं सभिनी जी पघारनि ते कट हणी छॾियो आहे। ऐं हिननि जेके असां नुमाइंदा चूंडिया उन्हनि हालांकि आउं सिधी ॿुधायां त ऑफिसर बि मां ख़ुशि कोन्हे ऑफिसर खे पाण खे कट लॻो आहे को बि मुलाज़िम ख़ुशि न आहे। पर हिननि खे हले सम्झ में नथी अचे हेॾी भेणा ज़ुल्म इंतिहा जमहूरियत असां अहिड़ी जमहूरियत सां तोबा कईसीं असांजी जान चुटे असां सां ॻाल्हायूं। सर तव्हां छा चवंदो तव्हां बि हिते एहतिजाज में मौजूदु आहियो। असां अलायंस जे प्लेटफॉर्म तां आवाज़ असांजा मुतालबा इहे आहिनि त असांजो जेको आहे ख़ासि तौर ते जेको पेंशन रिफॉर्म जे हवाले सां जेको गवर्नमेंट नोटिफिकेशन कढियो उन में जेको सरकारी मुलाज़िमनि खे नुक़सानु ॾिनो आहे ऐं सरकारी मुलाज़िमनि जो इस्तेसाल कयो आहे उहो उन खां पोइ जेको पघारनि में तमामु घटि वाधारो कयो। DRA जेको असांजी डिमांड हुई ग्रुप इंश्योरेंस जेको आहे असांजो रिटायरमेंट ते ॾियण जी जेका असांजी डिमांड हुई बेनेवलेंट फंड जेको रिटायरमेंट ते ॾियण जी डिमांड हुई इहे सभु असांजा जेके मेजर जेके इशूज़ आहिनि सिंध जे मुलाज़िमनि जा जेका 1 खां 22 ग्रेड ताईं जा जेके सभई मुलाज़िम आहिनि सभिनी डिपार्टमेंट जा सिंध गवर्नमेंट जे अंडर में उन्हनि सभिनी जो इहो गॾियल मुतालबो आहे। मेन हिन वक़्तु जेको असां ते जेको हिननि जेको असांजो नुक़सानु कयो आहे या जेको माशी क़त्ल कयो आहे या असांजो जेको आहे 35-40 साल जेकी असां ख़िदमत कई आहे गवर्नमेंट जी उन ख़िदमत जे नतीजे में जेको आहे रूल्स ऐं रेगुलेशन तहत असांखे जेके पेंशन या जेकी ग्रेजुएटी ॾिनी थी वञे उन में जेके हिननि वॾो कट आयो आहे उहो वॾो मुआशी जेको आहे उहो नुक़सानु आहे। ऐं उन सां असांजी न सिर्फ़ु असांजो फैमिलियूं असांजा ख़ानदान असांजे जेके ग़रीब मुलाज़िम आहिनि 1 खां
जेको आहे 22 ग्रेड ताईं जेके सैलरी ते जेको आहे उहो मुनसर कनि था, उन्हनि खे जॾहिं रिटायरमेंट खां पोइ हिकिड़ी ख़ासी अमाउंट मिली थी वञे त उहे पंहिंजे बक़ाया ज़िंदगी जा जेके मामला आहिनि उन्हनि खे तय कंदा। उहो जेको नुक़सानु कयो आहे उन नुक़सान जे रद्द अमल जे तौर ते असां जेके सभु सिंध जा मुलाज़िम जेके विया सभिनी डिपार्टमेंट जा असां सरापा एहतजाज आहियूं। पूरी सिंध में सॼी सिंध बंदि आहे, टोटल इदारा बंदि आहिनि। टोटल इदारनि में अॼु ॿियो ॾींहुं कारोबार कोन पियो हले। असां वटि मिल्क में सभु इदारा बंदि आहिनि। असां ऑफिसर्स कैडर सां तालुक़ु रखूं था। असांजा सभु जेके DO ऑफिसूं आहिनि, डायरेक्टर ऑफिसूं आहिनि, TOs ऑफिसूं आहिनि, जेके असांजा इदारनि में जेके सरबराह वेठा आहिनि उहे सभु टोटल जेके आहिनि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां मुस्तैद आहियूं, गॾु आहियूं, असां हिन एहतजाज में शरीक आहियूं। असां हुकूमत खां घुर था कयूं त असांजो जेको आहे इहा जेके मुतालबा आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते मञियो वञे। अदरवाइज़ जेको असांजे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ां जेका कॉल कई वई आहे 6 अक्टूबर ते, यकीनन हीअ सॼे सिंध जा मुलाज़िम जेको आहे उहो बिलावल हाउस जी तरफ़ रवां दवा हूंदा ऐं उन्हनि खे पोइ गवर्नमेंट खे फेस करणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। इन करे असां ॿीहर गुज़ारिश था करियूं त गवर्नमेंट इन ते नज़र सां रहमान साहब तव्हां छा चवंदो? तव्हां बि अॼु असां ॾिसूं पिया मुसलसल एहतजाजनि में शरीक कयो। हीअ जेका आहे हिकु वॾी एहतजाजी तहरीक मंडी थी वञे ॾींहों ॾींहुं, लेकिन अञा हुकूमत तव्हां सां जेके वेहण लाइ बि तयारु न आहे, टेलीटॉक करण लाइ बि तयारु न आहे। इन वक़्तु तव्हां छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं तव्हां साहबी दोस्तनि जो तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां असांखे कवरेज असांजा मौक़फ़ जी ॿुधा। अदा ॻाल्हि इहा आहे त असां सभु हिते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा मुलाज़िम मज़दूर हिते गॾु थिया आहियूं। असांजो सभ खां वॾो मुतालबो आहे DRA अलाउंस आहे, पेंशन जी कटौती आहे, जेका असां अॼु न पर 9 महीननि खां मुस्तक़िल मैदान अमल में जिदोजहद में पोइ असां मुख़्तलिफ़ तंज़ीम पाकिस्तान वर्कर प्लेटफॉर्म तां ऐं क़िताम कयोसीं। त असांजी हिते उस्ताद तंज़ीम जेका अॻियां निकिती असां उन्हनि खे बि जस ॾियूं था। चवंदा आहिनि जेको माइट जेको औलाद खे पढ़ाए ॼणे थो, उनखां पोइ उस्ताद जेको थो उनखे पेरनि ते प्यारे थो। असांखे फ़ख़्रु आहे उस्तादनि ते जेको असांजी अॻुवाणी कई। इनशाला अगरि नेक्स्ट जिते बि सॾु थियो क़यादत जो, इनशाला असां सभ खां पहिरीं अॻु में हूंदासीं ऐं बिलावल हाउस में धरणो थियो असीं पहिरीं हुते पहुचंदासीं। सर तव्हां छा चवंदो? तव्हां बि जॾहिं धरणे में मौजूदु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं शहीद साकी मोहम्मद सन टावरी वाइस प्रेसिडेंट इरिगेशन डिपार्टमेंट जो आहियां। ऐं असां इहो चाहियूं था हुकूमत सिंध खां त ख़ुदारा ईअं न थिए जीअं वकीलनि धड़ो ॾिनो ऐं असां बि इन जे लाइ निकिरी पऊं ऐं असां सां टोटल 42 डिपार्टमेंट असां सां गॾु आहिनि ऐं असां उन्हनि सां बि गॾु आहियूं। असांजो जेको चेयरमैन आहे उहो अशरफ ख़ासकेली साहिबु आहे। असां उन्ही जी क़यादत में इहो कमु कयूं पिया ऐं असां पंहिंजे मीरपुर खां डिवीज़न जा जेके बि असांजा 42 डिपार्टमेंट सभु बंदि आहिनि ऐं असां अॻिते लाइ बि लाहिम इहो कंदासीं। असां रोडनि ते बि निकिरंदासीं, असां धरणा बि ॾींदासीं, असां बिलावल हाउस बि ब्लॉक करे छॾींदासीं। ईअं न थिए त हीअ सिंध हुकूमत पंहिंजे पाण हली वञे ऐं असां ग़रीब मिसकिन जेके असांजे गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि उन्हनि जी पेंशन जेकॾहिं उन्हनि जे मायुनि खे न मिलंदी, उन्हनि जे ज़ालुनि खे पेंशन न मिलंदी त असां छा कंदासीं? मजबूर थी असां पंहिंजे लाइ हथ में को न को हथियार खणी ऐं हुकूमत जे ख़िलाफ़ रहंदासीं ऐं ख़िलाफ़ ॻाल्हाईंदासीं। ऐं हुकूमत असांजी पंहिंजी हुई पर असांखे इहा उमेदु न हुई हुकूमत मां जेको असां सां सिलो ॾिनो आहे। असां ईअं नथा चाहियूं त हुकूमत खे असां गलती करे छॾियूं, पर असां वाइदो था कयूं जेकॾहिं हुकूमत असांजो साथ न ॾिनो, असांखे पेंशन कंट्रोल ते न कयईं, भई डिस्ट्रिक्ट कोटा न ॾिनई, असांखे DRA अलाउंस न ॾिनई, त असां हुकूमत जे ख़िलाफ़ थी रोडनि ते निकिरींदासीं ऐं रोड ब्लॉक करे छॾींदासीं। इनशाला हुकूमत जो तख़्तो उल्टो करे छॾींदासीं। माशाअल्लाह।